सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जड़े जो मकसद ये हूंदो जेको असां टे धागा पाईंदा त उन ॾींहुं असांजे संसार जी सिख्या जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे। असां संसार में सिखण जे लाइ दाख़िल थींदा आहियूं ऐं दाख़िल थियण जो पहिरियों गुण हूंदो आहे। असां सुञाणो असांजे जीवन में ॿ चीज़ूं ईंदियूं आहिनि, हिकु मंदरु ईंदो आहे, हिकु स्कूल ईंदो आहे। जेके बचपन में ॿ चीज़ूं मिलंदियूं आहिनि असांखे ॿ मिलंदियूं आहिनि, हिकु मंदरु ॿियो स्कूल। ऐं मंदर जो वास्तो संस्कार सां हूंदो आहे। इख़लाक़, गुण, किरदार, समझ, बुद्धि, बेहतर हलत, बेहतर व्यवहार, जीवन शिक्षा। मंदर मीन संस्कार ऐं स्कूल मीन संस्कार संसार। मंदर माना संस्कार, गुण, इख़लाक़, किरदार ऐं स्कूल माना संसार। ॿई अलॻि अलॻि। इन करे हक़ीक़त में जड़ियुनि जी रस्म आहे स्कूल में दाख़िल थियण जी, गुरुकुल में वञण जी, पर उनखे थी जेको आहे उहो मंदर खां यानी अॻु में मंदर हुजे बाद में स्कूल हुजे। जेकॾहिं जीवन में अॻु में मंदर ईंदो असां इंसान जो महान बनवासीं, बाद में स्कूल ईंदो। जेकॾहिं अॻु में स्कूल ईंदो बाद में इन करे जड़नि जो मक़सदु आहे मंदर को थी करे स्कूल वञो, अॻु में स्कूल न। इन करे मंदर जे टे धागा खया वेंदा आहिनि त टिनि धागनि जो मक़सदु आहे असांखे टिनि चीज़ुनि जो ख़्यालु रखणो आहे। भई जेके पुराणा कर्म भोगे करे आयासीं या भोगणा आहिनि, जेको हाणे करणो आहे ऐं जेको बाद में थींदो, यानी माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल खे ज़हन में रखो। असांखे टिनी खे सुधारणो ऐं संवारणो आहे। छाकाणि पतो न आहे असां कहिड़ा जनम थी आहियूं, कहिड़ा कर्म खणी करे आया आहियूं, असांखे पतो आहे ई न। छाकाणि त हर कंहिंजो भाग पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे, हर कंहिंजो नसीब पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। कॾहिं घर में ॾिसंदा असांजो घर सॼो ख़ुशि ऐं ख़ुशहाल हूंदो आहे, पर हर को कॾहिं कॾहिं कोई घर में अहिड़ो बि माण्हू हूंदो आहे जंहिंखे असां सम्झंदा आहियूं कम जो कोन्हे, पर कुदरती भाग हुजो हूंदो आहे। जॾहिं असां उनखे कढंदा आहियूं या उहो निकिरी वेंदो आहे या संसार छॾे वेंदो आहे, कुझु बि थिए त पूरो भाग ख़तमु थी वेंदो आहे, कुझु बचंदो ई न आहे। एकदम सां कुझु पधर ते अची वेंदो आहे। तंहिंजे करे कॾहिं कंहिंजे भाग जे भरवसे ॿिए त न वेहणु खपे, पाण खे ॾिसणु खपे। कॾहिं कोई भाग खणींदो आहे, अॻु में घर कुझु हूंदो ई न आहे, ऐं मालिक जी रहमत मिलंदी आहे, हिकदमि घर भॻन भरियो थी वेंदो आहे, बहितर थी वेंदो आहे। तंहिंजे करे असांखे माज़ी हाल मुस्तक़बिल टिनी खे ज़हन में रखणो आहे। जेके दुख ऐं सुख अॻु में भोगी आया आहियूं, भोगणा नहीं, बाद में ईंदा, उन्हनि सभिनी खे ज़हन में रखणो आहे। असांखे इज़त, शान, मान अॻु में हुई न हुई, बाद में ईंदी, छा थींदी, सभिनी खे ज़हन में रखणो आहे। असांखे इंसान थियणो आहे, हैवान थियणो आहे, महान थियणो आहे, असांखे टई चीज़ूं ज़हन में रखणियूं आहिनि। असांखे कंहिंजी दुआ मिलंदी, कंहिंजी बददुआ मिलंदी,
असां जहिड़ा आहियूं तहिड़ा रहंदासीं, न कराईंदासीं, कुझु न कंदासीं। असांखे सभिनी चीज़ुनि खे ज़हन में रखिणो आहे। असांजा गुण, इख़लाक़, किरदार कहिड़ा हुजणु खपनि जेके असांखे इंसान बणाइनि। असांजो मान, मर्यादाऊं, वॾे जे लाइ इज़त, नंढे जे लाइ प्यार, उन जी शिक्षा, संस्कार कहिड़ी हुजणु खपे। असांखे हर चीज़ ज़हन में रखणी आहे। जॾहिं असां सभु चीज़ुनि खे ज़हन में रखी करे हलंदासीं, इन करे टिनी धागनि खे वरी टे ॻंढियूं ॾिनियूं वेंदियूं। भई असांजे जीवन में टई चीज़ूं अची सघनि थियूं। असांजो मरण बि आहे, असांजो जनम बि आहे, असांजो जीवन बि आहे। पैदा थियासीं हिकिड़ो, उहो बि हक़ीक़त आहे। जीवन आहे, उहो बि हक़ीक़त आहे। मरंदासीं, इहो बि हक़ीक़त आहे। लेकिन टिनी खे छा छा बणाइणो आहे, उहो टई चीज़ूं असांखे ज़हन में रखणियूं। इन करे मथी ॻंढ ॾिनी आहे, जंहिंखे ब्रह्म ॻंढ चयो वेंदो आहे। भई सभिनी चीज़ुनि खे ज़हन में रखी करे, लेकिन हमेशह उन ईश्वर, उन मालिक खे यादि करे अॻिते वधो। उनजे कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कयो, पंहिंजी इंसानियत खे भुलिजो।